अहम ख़बर के ॾींदासीं भिरिया सिटी खां। भिरिया सिटी भरिसां ॻोठ जलाल ऐं याकूब तुनियो जे रहवासियुनि पारां बदअमनीअ ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। ॻोठाणनि जो चवणु हो त इलाइक़े में चोरियूं ऐं फुरूं रोज़ जो मामूल बणियल आहिनि, पर पुलिस पारां ज़ाब्ते लाइ के बि संजीदा क़दम नथा खणिया वञनि। ॻोठाणनि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त नोटिस वठी ॼाणायल इलाइक़े में अमन अमान खे बहाल करायो वञे। भिरिया सिटी का नास्टी ने अहम ख़बर है। आगाह कंदासीं अवां खे भिरिया सिटी भरिसां ॻोठ जलाल ऐं याकूब तुनियो जे रहवासियुनि पारां बदअमनीअ ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। ॻोठाणनि जो चवणु हो त इलाइक़े में चोरियूं ऐं फुरूं रोज़ जो मामूल बणियल आहिनि, पर पुलिस पारां ज़ाब्ते लाइ के बि संजीदा क़दम नथा खया वञनि। ॻोठाणनि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त नोटिस वठी ॼाणायल इलाइक़े में अमन अमान क़ाइमु कयो वञे। ख़बर मां ॾियूं पिया। भिरिया सिटी भरिसां ॻोठ जलाल ऐं याकूब तुनियो जे रहवासियुनि पारां बदअमनीअ ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। ॻोठाणनि जो चवणु हो त इलाइक़े में चोरियूं ऐं फुरूं रोज़ जो मामूल बणियल आहिनि, पर पुलिस पारां ज़ाब्ते लाइ के बि संजीदा क़दम न खया विया आहिनि। इन जा वधीक अपडेट मालूम कंदासीं भिरिया सिटी खां। धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर नदीम मंगी लाइन ते मौजूदु आहे। नदीम मंगी, आगाह कजो, भिरिया सिटी में बदअमनी ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। भिरिया सिटी जे ॻोठ जलाल तुनियो ऐं ॻोठ याकूब तुनियो में ॻोठाणनि जूं चोरियूं ऐं फुरुन ऐं बदअमनीअ ख़िलाफ़ ॻोठाणनि सख़्त एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। ॻोठ जे लिंक रोड ते एहतिजाज कंदड़नि में शाहिद तुनियो, रमज़ान तुनियो, मुख़्तियार तुनियो, गुलाम हुसैन तुनियो, नसीर तुनियो ऐं बाबू कयूम तुनियो समेत ॿिया शामिल आहिनि। इन मौक़े ते हिननि ॿुधायो त ॻोठ याकूब तुनियो ऐं जलाल तुनियो समेत आसपास जे ॻोठनि में रोज़ानो जी बुनियाद ते चोरनि ऋण ॿारे ॾिनो आहे, जंहिं सबबि गुज़िरियल केतिरनि ई महीननि खां रातूं जाॻण ते मजबूर आहियूं। हिननि ॿुधायो त ॻोठ याकूब तुनियो जे बॉइज़ थोरे गर्ल्स स्कूल मां सोलर प्लेटूं चोरी थियूं आहिनि, जॾहिं त असांजा ॿार सख़्तु गर्मीअ में हिन वक़्तु तालीम पढ़ाए रहिया आहिनि। हिननि इहो ॿुधायो त राति कंहिं न कंहिं जी हर राति कंहिं न कंहिं जे घर मां सोलर प्लेटूं चौपाए माल जी चोरी थी रही आहे ऐं हर रोज़ शाम जे टाइम में ॻोठनि जे ईंदड़ वेंदड़ रस्तनि ते फौरन जेको आहे नोगो एरिया बणाए छॾियो आहे। हिननि ॿुधायो त राति ताज़ो चोरनि ॻोठ जलाल तुनियो मां ॻोठाणे आसिफ तुनियो खां 4 लाख जी मालियत जो ट्यूबवेल चोराए विया आहिनि, जॾहिं त भाॻियुनि पारां फौरी तौर पेरा खणण खां पोइ ॻोठ भरिसां चांडियनि जे ॻोठ में जेको पेरा लॻा आहिनि, जिते हिननि भिरिया सिटी पुलिस खे घुरायो त चोरनि खे सामान समेत जेको आहे सो गिरफ़्तार करे वरिता। हिननि ॿुधायो त खुर्शीद चांडियो, वसीम चांडियो, काबिल चांडियो ऐं ॿिया जेके आहिनि मुख़्तलिफ़ ॻोठनि मां रोज़ानो जी बुनियाद ते चोरी करे रहिया आहिनि। ठीकु आहे नदीम मंगी, वॾी महिरबानी अपडेट ॾियण जे लाइ।